अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतनि जो मशहूर फ़नकार मुनवर मौलवी छा हिन जी घरवारी सिंध जी मशहूर गुलकारा शबाना कोयल आहे। मुनवर मौलवी शबाना कोयल सां कॾहिं शादी कई ऐं छो शादी कई? शादी खां बाद मुनवर मौलवी ऐं शबाना कोयल जे विच में आख़िर छा थियो? छा मुनवर मौलवी खे पीउ घरां छो कढी छॾियो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो मशहूर फ़नकार मुनवर मौलवी जंहिं केतिरा ई सिंधी एल्बम कया जेकी सुपरहिट विया। सोशल मीडिया ॼाण मुताबिक़ कुझु साल पहिरियां मुनवर मौलवी जी शादी शबाना कोयल सां थी। घरू हालात बहितर न हुजण सबबु शबाना कोयल मुनवर मौलवी खां अलीहदगी इख़्तियार कई। सोशल मीडिया ॼाण मुताबिक़ मुनवर मौलवी खे पंहिंजे पीउ घरां कढी छॾियो। मुनवर मौलवी खे शहरत जी बुलंदी ते आज़ाद प्रोडक्शन पहुचायो। चवण जो मक़सदु त मुनवर मौलवी जी पहचान ऐं सुञाणप सिर्फ़ु आवाज़ प्रोडक्शन खां थी ऐं आहिस्ता आहिस्ता सॼी सिंध में मशहूरु थी वियो। मुनवर मौलवी जो तालुक़ु मीरपुर ख़ासि भरिसां हिकु नंढिड़े ॻोठ सां आहे। मुनवर मौलवी ऐं शबाना कोयल जी शादी जी ख़बर सिर्फ़ु सोशल मीडिया ते वायरल आहे। वधीक हिन तरह जा वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल अवेस अली ऑफिशियल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा।